अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे त असां अधु रमज़ान जो महीनो गुज़ारे चुका हूँ। हाणे निसफ़ सानीअ में असां शामिल थी चुका हूँ। अल्लाह ताला खां दुआ आहे कि अल्लाह पाक असांखे जेको पंहिंजो प्यारो कलाम आहे असां सां गुफ़्तगू करे। नाज़रीन कराम, अल्लाह पाक तव्हां सां हींअर गॾु वेठो बि आहे। तव्हां जेके हींअर वेठा आहियो, रब तव्हां सां गॾु आहे। उहो तव्हांजे हिकिड़ी हिकिड़ी हरकत खे, हिकिड़ी हिकिड़ी शइ खे अल्लाह नोट करे पिए थो। अल्लाह जा फ़रिश्ता नोटिस तव्हांजो वठनि पिए था। हीउ जेको तव्हां प्रोग्राम ॾिसो था, इन्हीअ प्रोग्राम ते सभ खां वधीक जेका बाहि लॻंदी हूंदी, शैतान खे लॻंदी हूंदी त जीअं हिन केतिरियूं आयतूं तव्हां खां मिस कराए, तव्हांखे डिस्टर्ब करे, तव्हांखे होॾां होॾां कचहरी कराए। अल्लाह पाक असांखे तव्हांखे इन शैतान मरदूर जे डिस्टर्बेंस खां ऐं विच में अटकाव विझण खां पनाह में रखे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सूरतुल मोमिनून, मोमिन केर आहे? अॼु अल्लाह ताला असांखे डिफाइन थो करे ॿुधाए 5-6 स्टेप्स में त मोमिन केर आहे। अचो त असीं ऐं तव्हां पंहिंजे पाण जो अंदाज़ो लॻायूं त आया के असां मोमिन आहियूं या न आहियूं। पर अल्लाह ताला हिते ॿुधाए थो क़द अफ़लहल मोमिनून, माना जेकॾहिं वाक़ई तव्हां सचा मोमिन थी वियो त बेशक तव्हां कामयाबु आहियो। क़द अफ़लह, कामयाबु थी विया केरु? जेके मोमिन आहिनि। हाणे इन जी कहिड़ी कहिड़ी डेफिनेशन आहे? नंबर 1, अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, माना निमाज़ में हू ध्यान सां पढ़नि था, निमाज़ में ईअं महसूसु कनि था ॼण हू अलाह खे ॾिसनि वेठा। इहा वॾो दर्जो आहे। जॾहिं तव्हां अलाह अकबर चई ईअं सम्झो त अलाह तव्हांजे आॾो आहे ऐं तव्हां उनजे आॾो बीही ॻाल्हायो पिए था। पर जेकॾहिं एतिरी तव्हां में उहा परसेंटेज ईमान जी घटि आहे त पोइ तव्हां घटि में घटि ईअं सम्झो त अलाह तव्हांखे ॾिसे वेठो। इहो सेकंड ग्रेड आहे। त चए थो अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, माना निमाज़ में आजिज़ी कंदड़ या निमाज़ सम्झी पढ़नि था। जेका बि नंढी वॾी सूरत जेका पढ़ी वञे थी उन्हीअ जी हिननि खे माना अचे थी ऐं उहे अलाह सां गॾु उन में ॻाल्हाइनि पिए था उहा। ऐं वरी जेकॾहिं तव्हां जमायत में निमाज़ पढ़ो था त इमाम जो कमु आहे त निमाज़ खां अॻु में जेके आयतूं पढ़ंदो उन जी हिननि खे माना एडवांस में ॿुधाए था। दादा मां हींअर पहिरीं आयत में हीअ आयत पढ़ंदुसि, हिन जी हीअ माना आहे। ॿी आयत, ॿी सूरत में, ॿी रकात में मां हीअ आयत वञी माना आहे। लाज़िम ॿुधाए त जीअं घटि में घटि जेके निमाज़ी आहिनि जॾहिं क़ुर ॿुधनि त उनजे नक्श में, दिलि में नक्श उतरे त असां छा पिए था ॿुधूं। तंहिंजे करे अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन में सभु शयूं अची वञियूं। वल्लज़ीन हुम अनिल लग़्व मुअरिदून, बाक़ी अहिड़ा कम जंहिंमें न को नफ़ो थो थिए, अहिड़ा कम जंहिंमां को इल्मी फ़ाइदो कोन थो थिए, अहिड़ा कम जंहिंखे ॿिए कंहिंखे फ़ाइदो कोन थो थिए, त इन्हनि खां पाण खे बचाइजे। वेस्ट ऑफ टाइम। वल्लज़ीन हुम लग़्व मुअरिदून, जेके अजाई ॻाल्हियुनि खां मुंहुं मोड़नि था, माना अजाई ॻाल्हि जो वक़्तु ई इंसान वटि कोन्हे को। हर दफ़े तव्हांखे नफ़े जी ॻाल्हि करणी आहे, नुक़सान खां बचण जी ॻाल्हि करणी आहे, कंहिंजी मदद करणी आहे, कंहिंजो सुधारो करिणो आहे। बाक़ी रुॻो खिखि करणु इहा जाइज़ कान्हे। कॾहिं कॾहिं इंसानु करे थो, लेकिन अक्सर इहो मोमिन जो कमु आहे त वल्लज़ीन हुम अनिल लग़्व मुअरिदून, जेके अजाई ॻाल्हियुनि खां मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। वल्लज़ीन हुम लिज़कात फ़ाइलून, ऐं रमज़ान जो महीनो आहे, लख ते 2.5 रुपया तव्हांखे ज़कात ॾियणी आहे। जेकॾहिं तव्हांखे बैंक में जेको अमाउंट रखियलु आहे उनजो हिसाबु लॻाए मिसकीननि ग़रीबनि में हाणे खाई विरायो त जीअं उहो रोज़ा रखनि। इहो मोमिन जो शान आहे ऐं मोमिन जे मथां इहा ड्यूटी आहे। वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून, हे जेकी तव्हांजी उघड़ आहे न, इन्हीअ खे ज़ाहिर नाहे करिणो। इन पंहिंजी ओघड़ जी हिफ़ाज़त कयो कंहिंजे सवाइ कंहिंजे लाइ, इल्ला अला अज़वाजिहिम, तव्हांजे घर वारियूं ऐं उन्हनि जूं ओघड़ियूं, घर वारियूं, इहे तव्हांजो हिकु ॿिए जो लिबास आहियो। यानी तव्हां हुननि जो लिबास, हू तव्हांजा लिबास आहिनि। औ मां मलकत ईमानम, हीअ जेका शइ आहे इन्हीअ में बि जाइज़ आहे, पर हिन वक़्तु कोन्हनि के। माना जंगनि में जेके औरतूं हथु ईंदियूं आहिनि
ऐं उन्हनि खे को उन्हनि जंगनि में उन्हनि जा मर्द मारिजी वञनि था, दुश्मन औरतूं हुजनि त उहे वीचारियूं काॾे वेंदियूं? पोइ उन्हनि खे निकाह में आणणो हूंदो आहे या उन्हनि खे तव्हांखे बानी करे रखिणो हूंदो आहे, त इहो जाइज़ आहे। फ़इन्नहुम गैरु मलूमीन, जेकॾहिं इहे कम न कंदव त पोइ तव्हां मलामत थींदी तव्हांजे मथां, अलाह साईं तव्हांखां हिसाबु वठंदो, न त तव्हां जेके आहिनि से मलामत कयल न हूंदव। बाक़ी फमन निब्तिगा वरा ज़ालिक, बाक़ी जेकॾहिं तव्हां इहा हदूं ओरांगे वेंदव, हदूं अलाह जेके हींअर ॾसियूं अथव लताड़ींदव, फ़उलाइकुमुल आदून, त पोइ इहे ई आहिनि जेके छीहे वारा, नुक़सान वारा ऐं हद खां लंघंदड़ वारा आहिनि। मोमिननि जी ॿी कहिड़ी शइ आहे? वल्लज़ीन हुम ले अमानातिम व अहदिम राउन, यानी पंहिंजी अमानतुनि जो ऐं पंहिंजे वाइदो ख़्यालु, माना रुश्वत न वठंदा। ईअं न आहे त कंहिं ग़रीब खे जेकॾहिं रिटन में फुल मार्कूं मिलनि त हुनखे वाइवा में ॾोकड़नि जे करे फेल करे छॾींदा। इहे हिकिड़ो खबीस कमु आहे, इहो पलीत कमु आहे। मां चवंदो आहियां हिकिड़ो माण्हू रुश्वत थो वठे, इंजीनियर कमीशन थो वठे प्रोजेक्ट में, ठीकु आहे, इहा बि ग़लति आहे, पर हे जेको कंहिं मिसकीन ऐं हक़ीक़ी माण्हूअ खे मारणु ऐं उनजे जाइ ते ॾोकड़ वठी कंहिं गैर हक़दार खे नौकिरी ॾियणु, इन खां वॾो ज़ुल्म इन दुनिया जे तख़्ते ते न आहे। छो त हू छोकिरो मरी वेंदो जंहिं ज़िंदगी पढ़ी, जंहिंखे माउ रातिनि जूं जाॻियूं, राति जाॻे हुन जा मानियूं पचाई, हुनजे पीउ हुनजे लाइ महिनत करे दाख़िल करायो, हुन पाण वेही पढ़ियो, ॾीए ते पढ़ियो, बिजलीअ ते पढ़ियो, ऐं अहिड़े छोकिरे, हक़ वारे छोकिरे खे ॾोकड़नि जे लाइ, हराम खाइण जे लाइ ऐं जिस्म खे थुल्हे करण जे लाइ तव्हां हुनखे नौकिरी नथा ॾियो ऐं हुन खां ॿिए खे ॾोकड़ वठी ऐं गैर मुस्तहिक माण्हूअ खे ॾोकड़ ॾियो था। इन खां वधीक रुश्वत, गंदी पलीत रुश्वत का कान्हे का। तंहिंजे करे चए थो त मोमिन जो कमु आहे वल्लज़ीन हुम ले अमानातिम अहदिम राउन, जेके पंहिंजे अंजाम ऐं अमानतुनि जो ख़्यालु रखंदा। मुनाफ़िक़ जूं टे निशानियूं ॿुधायूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आयतुल मुनाफ़िक़ सलासा, टे निशानियूं। इज़ा हदस कज़ब, ॻाल्हाईंदो हणंदो कूड़, हाणे जेको रुश्वत वठंदो त हणंदो न कूड़, ऐं प्रॉपर्टियूं ठाहींदो, अदा हे प्रॉपर्टी कंहिंजी, हे त मुंहिंजे चाचे जी पुट जी आहे, मुंहिंजी त कान्हे का, इहे कंदो। वइज़ा वद अख़लफ़, ऐं वाइदो कंदो फिरी वेंदो। इज़ा ओतमन ख़ान, ऐं जेकॾहिं हुनखे का अमानत मिलंदी उन में ठगी कंदो। माना मिसाल तौरु हुनखे अमानत मिली आहे न, त तव्हां इंसाफ़ कयो, जेकॾहिं जज इंसाफ़ नथो करे त उहो बि मुनाफ़िक़ आहे। जेकॾहिं हिकिड़ो वकील आहे, उहो कूड़ा केस थो ठाहे, कूड़ा कागज़ थो ठाहे पंहिंजे क्लाइंट खे खटाइण लाइ, इहो बि मुनाफ़िक़ आहे। इहे निशानियूं इहे आहिनि मुनाफ़िक़ जूं। वल्लज़ीन हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून, ऐं पंहिंजे निमाज़ जी पाबंदी कनि था। निमाज़ पंहिंजो वक़्तु अचे थो, पंहिंजे वक़्त ते निमाज़ पढ़नि था। उलाइक हुमुल वारिसून, पोइ इहे छा आहिनि? इहे था वारिस थियनि, इहे विरासत था कमाइनि। कहिड़ी था विरासत कमाइनि? इहे था कमाइनि अल्लज़ीन यरसून अल फिरदोस, इहे फिरदोस जेका जन्नत आहे उन जा वारिस थींदा। हुम फ़िया ख़ालिदून, ऐं इहा जेका प्रॉपर्टी परमानेंट हूंदी हिननि जी, जेसि ताईं ज़मीन आसमान अलाह जो क़ाइमु आहे, इहा प्रॉपर्टी तव्हांजी हूंदी। हिन दुनिया में त माण्हुनि खे मौत अचे थो त तव्हांजी प्रॉपर्टी विराइजी थी वञे, पर हुते उहा तव्हां वटि हमेशह लाइ रहंदी। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त घुरो न अलाह खां, घुरो जेॾो अलाह। शाह लतीफ़ चयो आहे, छा चयो त शाह लतीफ़? सुभान अलाह चओ। चए थो जेॾो तुंहिंजो नाम बाझब ओॾो ई मंगा। हीअ हदीस जो तर्जुमो थो करे, जेॾो तुंहिंजो नाम बाझब ओॾो ई मंगा। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सही बुखारी में, फ़ैज़ा सअलतुमुल्लाह फसलूह फिरदौस, चए थो जेकॾहिं अलाह खां घुरो त चयोसीं फिरदौस जन्नत ॾे। छो त फ़इन्नहु औसतुल जन्नत, छो त इहो जन्नत जो विच आहे। व आलल जन्नत, ऐं जन्नत में सभु मथां हिसो आहे। व फ़ौक़हु अर्श रहमान, ऐं यकदमि हुनजे मथां वरी रब जो अर्श आहे। व मिन्हू तफ़जरुल अनहार, ऐं इहे मथां ताईं जेके आहिनि सभु वाह वहनि था, जीअं पहाड़नि में कोह मरी आहे, इन्हनि जाइ ते माण्हू घर ठाराईंदे था, हेठां उतां बर्फ़ परंदी आहे त वेंदा। हीअ उहा जाइ आहे जो टॉप ते जाइ आहे। इहा चए थो तव्हां उन अलाह साईं खां घुरो। लक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन, असां मिटीअ जे सत मां इंसान खे ठाहियो। सत जो मतिलबु न आहे त गारो मिटीअ जो खणी ऐं ॻोहे मूंखे मुंहिंजो ॿू, न, इन मिटीअ जे अंसरनि मां इंसानु ठहियल आहे। हे जेको मां तव्हांखे पीरियडिक टेबल ॾेखारियां थो, इहे अंसर असां में पियल आहिनि। इन में
ज़रो कापर जो पियल आहे, निकिल आहे, असां में कार्बान घणे भाङे आहे, हाइड्रोजन आहे, ऑक्सीजन आहे, इहे सभई शयूं, फेरस यानी आयरन आहे असांजे रत में, इन्हनि शयुनि मां, ऐं इहे सभु शयूं मिटीअ जूं आहिनि। जे इन्हनि अंसरनि खे तव्हां मिक्स करे कंदव त हीअ जेका मिटी हेठि पई आहे उहा ई आहे। त इहो चए थो इंसान खे मां इन मिटीअ मां पैदा कयो आहे। सुम जल नाउ नुफ़तन फी करारिन मकीन। पोइ उन मिटीअ मां तव्हांखे तव्हांजे हिकिड़े पाणीअ जे नंढड़े फुड़े में, जेको मर्द जो पाणी आहे उन जे फुड़े में हिकिड़ो, उन फुड़े में बि अलाए किरोड़वें हिसे में हिकिड़ो नंढड़ो जरासीम अलाह साईं पैदा कयो आहे, जंहिंमें तव्हांजी सॼी कोड आहे। पोइ उन खे उछलाए थो औरत जे रहम में, उते वञी करारे मकीन, माना उते वञी आराम पकड़े थो। हे ॾिसो पहिरीं, हे जेको सो पहिरीं जेको उहो ज़रड़ो आहे उहो पहिरीं आहे। पोइ अंदरि जॾहिं हुन माउ जे रहम में वञे थो, पोइ इन जा हिसा विरहाइजनि था, ऐं इन सां गॾु माउ जो जुज़ बि गॾिजेसि थो, विरहाइजे वञनि था। ऐं वेंदे 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 तव्हांजो ईअं ई निकिरी वंगड़ीअ वांगुरु, पर अञा ताईं इहे जेके आख़िरी आहे न, उहो बि ईअं आहे त मटर जे दाणे खां बि नंढड़ो आहे, ॾिसण में कोन ईंदो। पोइ अलाह ताला फरमाए थो, इन खां पोइ इन मनीअ जे फुड़े खे रत जो दिग कयोसीं, पोइ रत जे दिग खे गोश्त जी बूटी बनायोसीं, पोइ उन गोश्त खे हॾियूं बनायोसीं, पोइ हॾियुनि खे गोश्त ढकायोसीं, वरी उनखे हिकु ॿी मख़लूक बनायोसीं। माना पहिरीं त कुझु बि कोन हो, अलाए छा हीअं उबती सुबती उनजो गोश्त जो टुकड़ो, लेकिन उनजी शिकिरी मटिजी वई। पोइ वॾी बरकत वारो आहे अलाह, जो सभिनी खां चङो संभाईंदड़ आहे। हाणे हे आहे एनाटॉमी ऑफ ह्यूमन बीइंग। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेडिकल डॉक्टर त कोन हो, न को ॿार खे अंदरि ठहंदे ॾिठईं। अलाह ताला कंप्लीट एनाटॉमी कई आहे, त पहिरीं हॾा ठहंदा, पोइ गोश्त चढ़े थो। हे आहे ॾिसो उनजो सॼो सिस्टम। पहिरीं जेको आहे सो बेदो आहे, पोइ वरी हुन मां 2 बेदा था थियनि, वरी हुन मां 4 हुन जा सेल ठहनि था, वरी वधी 8 सेल थियनि था, 16 थियनि था, ब्लास्टोसिस्ट, वरी पोइ वॾो गोश्त जो लोथड़ो थिए थो। पोइ वरी 4 हफ़्तनि में पहिरीं हॾा ॾिसो, पहिरीं ॾिसो करंगे जो हॾो ॾिठो अथव, पोइ थो इन जे मथां गोश्त चढ़े। या सेम एनाटॉमी क़ुर में अलाह ताला ॾिनी आहे। इन्हीअ खे ॾिसी अलाए केतिरा साइंटिस्ट मुस्लमान पिया था थियनि, पर असां मुस्लमाननि ते अलाए असरु पवे थो, अलाए कोन थो पवे। त पोइ तबारक अल्लाह अहसनुल ख़ालिकीन, पोइ जेको बचिड़ो निकिरे थो, हाय 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 हाय, छा थो चए, तबारक अल्लाहु अहसनुल ख़ालिकीन। हाय अल्लाह साईं, केॾी सुहिणी शइ पैदा करे छॾी अथई, केॾो सुहिणो बचिड़ो पैदा थो थिए, जो तव्हांखे ॾिसी खिले बि थो, तव्हां ॾे निहारे बि थो, तव्हां ॾे मुश्के थो, तॾहिं थो चवे अल्लाह साईं फ़तबारक अल्लाह, छा बरकत भरी ज़ात आहे, अहसनुल ख़ालिकीन, कहिड़ी सुहिणी शइ पैदा थो करे छॾे। पोइ थो चए वल्लाहु ख़लक़कुम सुम यतवफ़ाकुम, इहो ई अलाह आहे जंहिं तव्हांखे पैदा कयो, वरी तव्हांखे मौत बि उहो ई ॾींदो। व मिनकुम मई युरद इला अर्ज़िल उम्र, पोइ वरी के त तव्हां में झूर पोढ़ा थी था वञनि, लिकई ला यालम बाद इल्मिन शैया, जो तव्हांखां हर शइ विसरी थी वञे, पोढ़ा थी था वञो, हाफ़्ज़ो कमज़ोर थी थो वञे, ऐं बिल्कुलु तव्हां अहिड़ा थी था वञो। ॾिसो नंढड़े ॿार खे खयो वेठा, पर हुनखे हाफ़्ज़ो कोन्हे को, हुनजी सम्झ ख़तमु थी वञे, हॾा हुन जा ॻरी था वञनि, त चए थो त जेको सो सुम युरद इला अर्ज़िल उम्र लिकई ला यालम बाद इल्मिन शैया, जो हुननि खे माना अर्ज़िल उमिरि जो मतिलबु आहे त माज़ूर या झूर उमिरि ते पहुचाए थो, जो हुन वटि यादगिरी इल्म जी कान थी रहे। साइंटिस्ट आहे तो साइंस विसरी थी वञेसि, इंजीनियरिंग आहे त हुनखां इंजीनियरिंग विसरी थी वञे। इन अल्लाह अलीमुन क़दीर, बेशक अल्लाह ताला ॼाणंदड़ आहे ऐं हू बनावत कंदड़ आहे। सुम इन कबात ज़ालिक लमईतून, पोइ उहो पोड़ झूर पोड़ो थी वेंदो। पोइ अल्लाह ताला चए थो इन खां पोइ तव्हां मरी था वञो। हाणे जॾहिं असीं मरी वञूं था त असांजो जिस्म ॻरी त वञे थो, पर जिस्म जिन शयुनि मां ठहियलु आहे उहे शयूं ॻरनि कोन थियूं। मिसाल तौरु, हे मुंहिंजे जेको हथ में हींअर एटम पियल आहे, थी सघे थो इहो एटम अॼु खां 1000 साल पहिरीं कंहिं वण में हुजे, या हीउ एटम कंहिं खाण में हुजे। वरी जॾहिं इंसानु मरे थो त उहो साॻा एटम वरी वापसि पंहिंजनि जाइनि ते हलिया वञनि था, ऐं उहे जेके से या कार्बन डाइऑक्साइड थी थो वञे, वरी ककरनि में हलियो थो वञे, उन सां मींहुं थो पए। माना इंसान जो सॼो बुत रीसाइकिल थी थो वञे, ख़तमु कोन थो थिए। ऐं पोइ चए थो सुम इनकुम यौमल क़ियामत तुबसून, पोइ वरी अलाह ताला इहे अंसर गॾु करे क़यामत ॾींहुं तव्हांखे उथारींदो। लेकिन जॾहिं क़बर मां तव्हां उथंदव त तव्हां ही बुत 5-6 फुट वारो न हूंदो, इहो ख़तमु आहे। इहो तव्हांजो बुत हूंदो तक़रीबन 150 फुट वॾो निकिरंदो, ठहंदो।
उहो बुत आहे जेको क़यामत में 150 फुट वारो हूंदो, जहन में 150। छो त हज़रत आदम अलैहिस्सलाम असलो बुत हुयो, तंहिं करे क़बर में तव्हां को टके जो आसिरो ई न कयो। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम सहरी टाइम में मां आहियां शफ़ीउंद लाखो। अॻिते अलाह साईं फरमाए थो त व इन लकुम फिल अनाम इब्रा, चए थो ॾिसो न तव्हां सोचियो सही त मां तव्हांजे लाइ चौपाया माल पैदा कयो आहे, ॿकरियूं, रिढूं, मेहूं, ढगियूं, नुस्कीकुम मिमा फी बुतूनिहा, ऐं उन्हनि जे पेट मां हिकिड़ो पीअण जी शइ निकिरे थी जेका तव्हांखे प्यारे थो। वलकुम फिया मनाफ़िअ कसीरतन, रुगो खीर कोन था उनजो पियो, पर उनजा ॿिया बि फ़ाइदा आहिनि, हर में बि कमु अचनि था, उनजो गोश्त बि खाओ था, मिना ताकुलूं खाओ बि था। पर ॻाल्हि इहा आहे त हिते अलाह साईं छा थो चए त हुन जे छेणे मां ऐं जे रत मां तव्हांखे खीर कढी थो ॾिए, जंहिंमें न धप आहे, उन में ख़ुशबू आहे। ऐं तव्हां ॾिसो तुंहिंजो जिस्म हिन जो हीअ आहे, अंदरि हिन जे जिस्म में किथे बि खीर कोन्हे को। जॾहिं तव्हां उन थण खे ज़ोर ॾियो था त रत मां खीर पैदा थी थो वञे। तव्हां हे ॾिसो न, हे जेके हिन जा सीक्रेटरी ग्लैंड्स आहिनि थण जे चौधारी, ऐं इन्हनि में रत आहे, देयर इज़ अ ब्लड इन इट। ऐं इन ग्लैंड मां जॾहिं तव्हां हिन खे ज़ोर ॾियो था त इहे ग्लैंड्स मां रत मां अछो रंग निकिरे थो, जंहिंखे खीर थो चइजे। बाक़ी तव्हां हिन ग्लैंड खे कटे थो, धप वारो खीर हूंदो। The blood supply from the small intestine delivers the necessary nutrients to the cells which will use these components in order to produce milk. जेकॾहिं अंग्रेजी सम्झ में अचेव थी, which is then secreted and held in the under bladder until milk laid down. माना हे सॼो सिस्टम आहे, रत मां आंड्रनि मां इहो ईंदो थींदो 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 थण में अचे खीर पवे थो। ऐं हीअ आहे उनजो जेको सो वधीक डिटेल मां ॾेखारियां थो। अलाह फरमाए थो अलैहा वअलल फुल्क तुहमलून, न सिर्फ़ु तव्हां जानवरनि जी बि सवारी कयो था, ॾाचीअ ते उठ ते सवारी कयो था, पर वरी तव्हांजे लाइ अलाह साईं टेक्नोलॉजी ॾिनी आहे ॿेड़ियुनि जी, हे जहाज़नि जी, ऐं पाणीअ जी हुन अहिड़ी डेनिसिटी रखी आहे जो उनजे मथां जेकॾहिं तव्हां उनजो मथां ॿेड़ीअ जो तरो हीअं वेकिरो कंदव त उहा उनजे मथां तरी बीही रहंदी। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो त इहा तव्हांजे लाइ कई आहे। बाक़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो फरमाए, मां बसला नबियन इल्ला राल गनम, चए थो जेके बि अलाह साईं शुरूअ खां वठी नबी मोकिलिया आहिनि सभिनी खां ॿकरियूं चारायूं अथई। सुभान अलाह चओ, मां बसलाह नबियन इल्ला राल गनम। भली मां चओ त मां तव्हांखे तर्जुमो थो ॿुधायां। अबू हुरैरा से रिवायत, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से रिवायत करते आन फरमाया, कोई नबी ऐसा नहीं भेजा जिसने बकरियां न चराई हो। आपके साहब रज़ियल्लाहु अन्हु किया, और आपने भी फरमाया हाँ मैं मक्के वालों की बकरियां चंद के रात पे चरायो। माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकरार हूंदो, पैसनि ते ॿकरियूं चारींदो मके जे माण्हुनि जो। कंहिं बि का बि नबी जेके ॿकरियूं चारियूं आहिनि, छाकाणि त ॿकरियुनि खे चारण सां इंसान में ज़ाब्तो थो अचे। छो त शरारती आहिनि न ॿकरियूं, कॾहिं हेॾे भॼंदो, को छेलो हेॾे भॼंदो, वरी तव्हांखे मारणो त न आहे, वरी हुनखे प्यार सां मोटायो। तंहिंजे करे नबीअ जी ट्रेनिंग थो करे अलाह साईं ॿकरियूं चाराए त जीअं पंहिंजे अवाम सां ओड़े प्यार सां ऐं बर्दाश्त सां पेश थियनि। उन खां चए थो बाक़ी मां अकल अहदुन तामन कत ख़ैरन मिन अन याकुल में अमल यदई, चए थो त इंसान जेको खाधो खाए थो, इंसान कमाए थो। हाणे कमाई जा कई तरीक़ा आहिनि, लेकिन चए थो सभिनी खां बहितरीनु कमाई आहे जेको इंसान पंहिंजे हथ जी कमाई करे। केरु? जेको खोटराई करे, मज़ूरी करे, ॿकरियूं चारे, इन्हनि जी जेका आहे सा कमाई आहे। व इन नबीउल्लाह दाऊद अलैहिस्सलाम कान याकुल अमल यदई, ऐं दाऊद अलैहिस्सलाम बि पंहिंजे हथ जो पोरियो करे छा टोपियूं ॿोपियूं ठाहे ऐं उन सां पंहिंजो गुज़र सफ़र कंदो। तंहिंमां ख़बर पई त को बि माण्हू ईअं न चवे त मां दीन जो कमु थो कयां त हिन करे हाणे मूंखे चंदा ॾियो, ॾोकड़ ॾियो त मां खां। अदा छो भला, छो थो गोरी मरीदनि खां पैसा या माण्हुनि खां चंदा हे जो खीसे में वठी वरी हीअं थो विझी, छो थो करी? अदा मां इन लाइ थो विझां जो मां ॾाढो बिज़ी आहियां, रुगो दीन जो कमु थो कयां। पोइ हिन खां पुछिबो त अदा तूं इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह खां वधीक कमु थो करी, उहो त तिजारत कंदो, या तूं इमाम मालिक खां बि घणो कमु थो करी त उहो त असर खां पोइ वञी दुकानु हलाईंदो हो। हे दाऊद अलैहिस्सलाम पंहिंजे हथ जूं टोपियूं ठाहींदो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं ॿकरियूं चारियूं आहिनि, ऐं तूं जेको आहीं सो
खट खोड़े वेठो आहीं त रुॻो मूंखे ॾोकड़ ॾियो, पैसा ॾियो, ॾोकड़ ॾियो, पैसा ॾियो, वरी मटु कूड़ तावीज़नि जो भरियो वेठा आहीं, वरी उन्हनि मां वठी वरी ॾोकड़ पियो थो वठी। इहो जाइज़ ई कोन्हे को। अलाह फरमाए जेके नथा मुड़नि फ़ज़रहुम फ़ी ग़मरतिम हत्ता हीन, जे नथा मुड़नि त इन्हनि खे छॾ, इहे गिफ़लत में पिया हुजनि। इहा सबून अनमा नुमिदुम बि मालियूं बनी, त कीअं छा ख़ुशि था थियनि त आउं हुननि खे ॾोकड़ पियो थो ॾियां, माल पियो थो ॾियां। इहो नथा सोचनि त असीं हराम जो माल पिया था वठूं, पोइ चाहे रुश्वत जो हुजे या मुरीदनि सां ठगी करे या माण्हुनि खे कूड़ा तावीज़ ॾेई ऐं पैसा वठिजनि। चई सम्झो था त छा ख़्यालु था कनि त मां हिननि खे माल ॾींदो थो वञा, नुसारे लो फिल ख़ैरात, ऐं मां हुननि खे जेको आहे सो माल वधाईंदो थो वञा। बल्ला यशुरून, हे अंधा आहिनि, सम्झनि कोन था। इन लज़ीन हुम मिन ख़शियत रब मुशफ़िकीन, ॿिया मुंहिंजा बानहामता आहिनि न जेके अलाह जे ख़ौफ़ खां डिॼनि था, अलाह जे ख़ौफ़ खां डिॼनि था। क़ुर में अचे थो न त उन्हनि जूं दिलियूं अलाह जे ख़ौफ़ खां ॾकनि थियूं। त कंहिं बीबी आयशा रज़ी अल्लाह पुछो त रसूल इहे केरु आहिनि, चोर डाकू राशी, इन्हनि जी ॻाल्हि आहे? चई न न न न न न, हे उन्हनि मोमिननि जी ॻाल्हि आहे जेके रोज़ा बि रखनि था, सदका बि ॾियनि था, निमाज़ूं पढ़नि था, पर ख़ौफ़ अथनि त अलाह अलाह जो क़बूल कंदो या न कंदो, इन जी ॻाल्हि पई थी हले। त इन लज़ीन हुम ख़शियत रब मुशफ़िकून, इहे नेक माण्हू आहिनि, अलाह वारा आहिनि, जेके अलाह जो कमु कनि था, नेकीअ जो कमु कनि था, पर डिॼनि था त अलाह अलाह क़बूल कयो अलाह न कयो। वल्लज़ीन हुम बि आयात रब्बिहिम यूमिनून, जेके इन क़ुर जे आयतुनि खे माना करे पढ़ी अमल जी नियत सां पढ़नि था। वल्लज़ीन हुम बि रब्बिहिम ला युशरिकून, ऐं जॾहिं क़ुर सम्झनि था त उन्हनि खे इहा ख़बर पइजी थी वञे ला इलाहा इल्लल्लाह, माना अलाह अकेलो आहे, सभु पावर हुन जे हथ में आहिनि, सॼी प्रॉपर्टी हुन जी आहे, ऐं हू साह जे रग खां वेझो आहे, हू हय्यू आहे ऐं क़यूम आहे, माना जहिड़ो बि आहे, वेझो बि आहे, ऐं हुन में प्रॉपर्टी बि हुन जी आहे। त जंहिंमें ॿई शर्त हुजनि उनखां घुरी सघजनि था। हिकिड़ो माण्हू आहे, नेक शख़्स आहे, जहिड़ो आहे माना हय्यू आहे, पर जे उन वटि उहो माल प्रॉपर्टी आहे जेको ॾेई सघे थो त क़यूम आहे, त उन खां घुरी सघिजे थो। पर हिकिड़ो फ़क़ीर आहे वीचारो, हय्यू आहे, जहिड़ो आहे, पर उहो पाण जेको सो मज़ूरी थो कंदो अचे, उन खे मां चवां यार मूंखे 5 लख रुपया ॾे, मूंखे ज़रूरत आहे, मुंहिंजो ॿार बीमार आहिनि, ॾींदो कोन ॾींदो। तंहिंजे करे ॿई शर्त पूरा थियणु खपनि। पोइ जहिड़ो इंसानु आहे, ज़िंदा आहे ऐं उन में सुवाल करण वारी शइ हुन वटि आहे, ॾेई सघे थो त ॾींदो। जे ॿिन्ही मां को बि शर्त खुटल आहे त कोन थींदो। हिकिड़ो माण्हू पैसे वारो पर मरी वियो, हाणे पैसो त हुनजे प्रॉपर्टी पुटनि जी आहे, उन खां कीअं घुरंदो मोल खां, छो त हय्यू कोन्हे को। हय्यू ऐं क़यूम जो हुजणु ज़रूरी आहे। अलाह बि हय्यू क़यूम आहे, ऐं हिन दुनिया में बि जेको हय्यू हूंदो ऐं क़यूम हूंदो उन खां घुरणु शिरक न आहे। वल्लज़ीन हुम बि रब्बिहिम ला युशरिकून, तंहिंजे करे मोमिन आहिनि जेके अलाह सां शिरक कोन था कनि। वल्लज़ीन यूतून मा आतऊ व क़ुलूबिहिम वजिलतन, हीअ आहे न उहा आयत जंहिंजी मां तव्हांखे चयो बीबी आयशा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो। हिन आयत जो मतिलबु आहे त जेके सुरंदी आर अलाह जे वात में ॾियनि था, पोइ बि संदनि दिलियूं डिॼनि थियूं, अलाह जे रास्ते में ख़र्च बि कंदा, तॾहिं बि डिॼनि वेठा। त बीबी आयशा चयो त साईं केरु हिन इहे जेके आहिनि से गुनाह था कनि? जी न न न न न, हीअ त उहे मोमिन माण्हू आहिनि जेके अलाह जे रस्ते में ॾियनि था, अलाह जूं निमाज़ूं पढ़नि था, अलाह जा रोज़ा रखनि था, अलाह जो ज़िक्र कनि था, पर वरी बि डिॼनि था त अलाह क़बूल कयो अलाह न कयो। कुनू वजिलतन अन्नहुम इला रब्बिहिम राजिऊन, जो डिॼनि था त अलाह वटि मोटी वेंदासीं, पोइ अलाह अलाह असां सां छा कंदो। उलाइक युसारून ख़ैरात, इहे भलाईअ जे कम में देरि कोन कंदा आहिनि। वहुम लहा साबिक़ून, बल्कि ॿियनि खां अॻिते वधी वञी भलाई जो कमु कंदा आहिनि, ॿियनि खां अॻिते निकिरंदा आहिनि। ला नुकलिफ़ नफ़्सन इल्ला वुसअहा, बाक़ी अलाह थो चए आऊं तव्हांखे जेतिरी वसियत ॾिनी आहे इन खां वधीक त कोन थो घुरां। अलाह साईं असांखे चए थो त 2 टंग मथे करे बीह रहियो हवा में, कोन करे सघंदासीं, मध में हिकिड़ी टंग मथे कंदासीं, ॿीअ ते त बीहणो पवंदो। त चए थो वला नुकलिफ़ नफ़्सन इल्ला वुसअहा, असां कंहिं बि जीअ खे संदसि ताक़त खां वधीक तकलीफ़ जो हुकुम कोन ॾिनो आहे। वलदैना किताबुन यंतिकु बिल हक़, ऐं असां वटि किताब आहे जेको सच ॿुधाए थो, असां वटि किताब आहे जेको सच ॿुधाए थो। वहुम ला युज़लमून, ऐं हुन ते ज़ुल्म न कयो वेंदो। बल कुलूफ़ी ग़मरतिन मिन हाज़ा, पर के अंधा अहिड़ा आहिनि जेके हिन खां गाफ़िल आहिनि, हिन क़ुर खे पढ़नि कोन था। जे पढ़नि था त इहो नथा मालूम कनि त अलाह मूंखे चवे छा वेठो। हिन क़ुर जो ॿियो नालो आहे कलामुल्लाह, माना अलाह तव्हां सां ॻाल्हाइण थो चाहे। अंग्रेज़ चवनि कलामुल्लाह मीन्स गॉड वांट्स टू टॉक टू यू, तव्हां सां अलाह ॻाल्हाए थो,
पर जे नथा ॿुधो त छा थो चवे त कुलू फी ग़मरतिन मिन हाज़ा, उन्हनि जूं दिलियूं हिन खां ग़फ़लत में आहिनि। लहुम आमालुन मिन दून ज़ालिक, तंहिंजे करे जे कयनि से उन जा अमल ॿिया हूंदा। छो त हीअ त कोर्स जो किताबु आहे न, जे तव्हां कोर्स कोन पढ़ियो आहे त पोइ त ज़ाहिर आहे त कोर्स मां त तव्हां पास ई कोन थींदव। तंहिंजे करे तव्हां वरी ॿियनि ॻाल्हियुनि ते पिया हलंदव, वहुम लहा आमिलून, ऐं ॿियनि ॻाल्हियुनि ते हलो पिया था। हिन क़ुर खे तव्हां छॾे ॾिनो आहे। अलाह ताला इहो थो फरमाए, इत्फा बिल्लती हीअ अहसन सही आहे। चए थो जेकॾहिं तव्हांखे का ग़लती थी वञे त पहिरीं तो ते अफ़सोस कयो, वरी तव्हां का नेकीअ जो एडिशनल कमु कयो त जीअं ॿई ताराज़े में बैलेंस थी वञनि। ग़लतीअ सां तौबा बि करणी आहे, मग़फ़िरत बि करणी आहे, पर जेकॾहिं उन जी कंपेंसेशन हुजे त कयो, नेक अमल ओतिरो करे छॾियो, छाकाणि त तव्हांजे तराज़ीअ में नेकियूं ऐं बदियूं पवंदियूं। जेकॾहिं नेकी तव्हांजी वधीक थी जन्नत, जे बदियूं वधीक जहनम, पर जे ॿई जेकॾहिं सफ़ा हीअं बिल्कुलु बराबरि थी वियूं त न जन्नत मिलंदी न जहनम मिलंदो, न जन्नत मिलंदी न जहनम मिलंदो। उन खे वञी विच में उछलाइबो, ॿिन्ही जन्नत ऐं जंहिं विच वॾो मैदान जो नालो ऐराफ़ जो मैदान, उते वञी सटबुसि, उते वेठो हूंदो वेठो हूंदो वेठो हूंदो वेठो हूंदो, पोइ लख साल वेहे, करोड़ साल वेहे, को अलाह जो फ़ैसिलो करे त करे, रुगो हिकिड़ी नेकी हुजे सां त जन्नत में वञे हा। त अलाह तो फरमाए इत्फा बिल्लती हीअ अहसन सही आहे। ए पैगंबर चईन त बुराईअ खे चङाईअ सां टारियो, नहुन आलम बिमा यसफून, ऐं जेकी कुझु तव्हां बयानु कनि था सो अलाह चए थो मां ॼाणा थो। को रबी जंहिंजे करे तव्हां अलाह खां दुआऊं घुरो। अलाह जो जेको सिस्टम आहे न, अलाह जो सिस्टम हिन कंप्यूटर वांगुरु आहे। जेसि ताईं मां हिन बटण खे कंहिंखे न दॿाईंदुसि त कंप्यूटर रिएक्शन ई कोन कंदो। हाणे मां रखियो वेठो आहियां न, कुझु कोन कंदो, पर हाणे मां हिन खे हीअं दॿाईंदुसि त आयत चेंज थी वेंदी, न दॿाईंदुसि क़यामत ताईं इहो हिते बीठो हूंदो। अलाह जो सिस्टम बि ईअं अथव। हाणे जेसि ताईं तव्हां उनजे बटण खे टच न कंदव तव्हांजो कमु कोन थींदो। तंहिंजे करे चए थो कुर रबी, त चए थो बटण दॿायो, कहिड़ो चओ, ए मुंहिंजा रब साईं, औज़ बि कम हमज़ात शयातीन, के अलाह साईं मां शैताननि जे विसविसनि खां पनाह थो घुरां। इहो बटण दॿाईंदव न त अलाह साईं मां शैतान जे विसविसनि पनाह थो घुरां। लश्कर शैतान जो लठियूं हणी, उहो जेको शैतान तव्हांजे दिलि में अंदरि सूंड विझी वेठो आहे, उहो पटे खणी उछलाईंदसि परते थी, छो त हिन बटण दॿायो आहे, काइनात रिएक्शन में अची वई आहे। असांखे हुकुम आहे त कयूं, कुल रबी औज़ बिक मिन हमज़ात शयातीन व औज़ बिक रबी ऐं यहदरून, ऐं अलाह सी पनाह थो कयां त शैतान शिकिल मटाए, कंहिं दोस्त जी शिकिल इख़्तियार करे, भाउ जी शिकिल इख़्तियार करे अचे मूंखे गुमराह न करे। शैतान खे पावर आहे त कंहिं बि इंसान जी शिकिल इख़्तियार करे सघे थो। तंहिंजे करे तव्हां ख़बरदार थियो। कॾहिं कॾहिं तव्हांखे को दोस्त मिलंदो ऐं तव्हांखे ग़लति ॻाल्हि ते हेराईंदो, पर थी सघे थो असुल दोस्त न हुजे, उहो शैतान जी शिकिल इख़्तियार करे वेठो हुजे। इहो मुमकिन आहे। तंहिंजे करे रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे चयो आहे त हे दुआ घुरो। कहिड़ी पाण सलाह कहिड़ी घुरंदा हुआ? चवंदा हुआ त पहिरीं त तव्हां हे दुआ घुरो, कहिड़ी? ए अलाह, मां हाणे अरबीअ मां उनजो तर्जुमो थो ॿुधायां। ए अलाह मां तुंहिंजी पनाह थो चाहियां, ऐं इन्हीअ ॻाल्हि खां त का भिति या का छित मुंहिंजे मथां किरी पवे। किरंदा न दॿिजी वेंदा आहिनि माण्हू, या वञूं था ट्रक किरी थी पवे। पनाह घुरो, ऐं पनाह घुरां थो इन ॻाल्हि खां त मां किथे मथे वञी मुंहिंजो पेर तिरके, मां किथां बालकनीअ मां, छित मां या पहाड़ तां तिरकी किरी पवां। ऐं मां पनाह थो घुरां त केॾे ॿुॾी न मरां, किथे किथे इंसान जो पेर तिरकी वेंदो आहे। मां पनाह थो घुरां त मूंखे बाहि में सड़ी न मरां, ऐं मां पनाह थो घुरां त एॾो झूर पोड़ो न थियां जो मुहताज थी वञा, जो काकूस पेशाब लाइ बि मूंखे तकलीफ़ हुजे। चए थो मूंखे अहिड़ी उमिरि न खपे। ऐं मां पनाह थो घुरां त मौत जे वक़्तु शैतान मूंखे ग़लबो न करे, ऐं पनाह थो घुरां त तुंहिंजे रस्ते में जिहाद खां मुंहुं मोड़ियां। माना किथे रुश्वत थो केरु वठे तुंहिंजे ख़िलाफ़ु न ॻाल्हायां। माना राशीअ सां मां संगत न रखां, हराम खाइण वारे जे दावत में न वञा, हराम खाइण वारे जी मां इज़त न कयां, ऐं मां जेको आहे सो चाहियां थो त तुंहिंजे रस्ते में जिहाद खां भॼां न। ऐं पनाह थो घुरां त को ज़हरीलो जानवर, को विछू नांग मूंखे न कटे। हे सभु शयूं असीं पनाह था घुरूं। ऐं असां इहे बटण आहिनि, इहे सभई बटण आहिनि जेके रसूल असांखे सेखारियो त अलाह खां इहे शयूं तव्हां घुरो। बाक़ी जॾहिं मौत ईंदो, हता इज़ा जा अहदहुमुल मौत, जॾहिं मौत ईंदो त छा थींदो? केरु साहु करणु ईंदा? उहे फ़रिश्ता ईंदा, ऐं फ़रिश्ता तव्हांखे नज़र अची वेंदा। द मोमेंट
The moment you will see the angels, it is called सकरात. फरिश्ता नज़र आयव त तव्हांजी सकरात शुरू थी वेंदी. सकरात में इंसान मोल न हूंदो आहे, कम्युनिकेशन ख़तमु थी वई. हाणे तव्हां सकरात वारी सीन जेके ॿाहिरि तव्हांजा वेठा आहिनि माइट खट जे चौधारी, उन ताईं कम्युनिकेट न करे सघंदव त मां फरिश्ता थो ॾिसां. कोशिशि कंदव पर आवाज़ु कढंदव त असांजो ही लफ़्ज़ कोन निकिरंदो, घर घर ईअं कंदव. माना तव्हां ॿुधाइणु चाहियो था पर उहो कम्युनिकेशन इहा मना आहे. पोइ उहे फरिश्ता तव्हांखे 2 ॾींहं पादर हणंदा, 7 ॾींहं भणी सघनि था. उहो तव्हांजे अहमालनि ते आहे. ऐं उहे जेके तव्हांखां सुवाल जवाब कंदा. ऐं उन खां पोइ जेकॾहिं तव्हां उन्हनि सां कंदव बहस, यानी उन्हनि सां ॻाल्हाईंदव, छा चवंदव? अधा फरिश्ता ॿाहूं थो ॿधाए, अची विया, साह था कढो, मूंखे बसि रुॻो 10 मिंट ॾियो. छा कंदे? चई मां पोइ हुन जा पैसा चोराए रखिया आहिनि पेतीअ में, मां रुॻो निकिरी फ़ोन करे चवां त बाबा मूंखे माफ़ी ॾे, मां तुंहिंजा 5000 विधा आहिनि, हिते पिया आहिनि, खणी वञी. या मां फलाणी ज़मीन ते कब्ज़ो कया, मां वञी उन्हनि खां माफ़ी वठी ऐं चवां बाबा ज़मीन तव्हांजी आहे, पुटनि खे चवां त इन तां कब्ज़ो छॾियो. इन लाइ चवंदा त असीं अंडू कयूं, हाणे मरूं था. हालांकि इहा शइ तव्हांखे मरण खां अॻु में करणी ई न, पर तव्हांखे मौत ते यकीन ई कोन्हे को, तव्हांखे आख़िरत ते यकीन कोन्हे, तॾहिं पिया था ठगियूं कयो, पिया था रिश्वतूं खाओ, कब्ज़ा कयो, कूड़ पिया था ॻाल्हायो, माण्हुनि ते कूड़ा केस पिया था कयो. ऐं वकील बि जेके आहिनि ख़बर अथसि त हीउ क्लाइंट कूड़ थो ॻाल्हाए, कूड़ो केस थो कराए मूंखां, तॾहिं बि ॾोकड़नि जे लाइ उन केस में शामिलु थींदो. ख़ुदा खां ड्रिजो. हाणे मरंदे वकील त पोइ वरी उन फ़रिश्ते खे चवंदे यार ॿाहूं थो ॿुधाए, मूंखे माफ़ी ॾे, त मां फलाणे वञी क्लाइंट खे चवां दादा मां तोसां ज़ुल्म कयो, मूंखे माफ़ी ॾे. ब्रेक वठूं था. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. त अल्हम्दुलिल्लाह क़ुरान शरीफ़ पे पढ़ियोसीं सूरतुल मोमिन जी 99 आहे. छा थो चए? हत्ता इज़ा जा अहदुल मौत काल रब्बिरजूनी. जॾहिं कंहिं वटि मौत ईंदो न त चवंदो त मूंखे थोरी देरि छॾियो, काल रब्बिरजूनी, मूंखे मोटायो. माना इहो बहस कंदो पंहिंजो मुनकर नकीरनि सां, फ़रिश्तनि सां, त मूंखे रुॻो थोरी मोहलत ॾियो त मां शयूं अंडू कयां. इन्हीअ जहिड़े में पादर खाईंदो ऐं साह खे ख़ुदि निकिरणो आहे. ऐं हो पोइ वरी लिकी वञी पेरनि में पवंदो, पोइ उनजे मथां गरम पाणी था वञनि, कुट मार ढक उनखे कढण जी कोशिशि कनि था. हो रुॻो माफ़ियूं बसि गीसटूं थो करे त मूंखे रुॻो चांस ॾियो, चांस ॾियो, मूंखे मोटायो, मूंखे मोटायो. त काल रब अर्जूनी, असांखे मोटायो. छा कंदे? लाली अमल सालिहन फ़ीमा तरक़्त, त मां वञी उहे नेक कम करे अचां जेके छॾे आयो आहियां, जेके ग़लतियूं कयूं त उनखे मां अंडू कयां. इहो क़ुर वेठो लिख चवे न, लाली अमल सालिहन फ़ीमा तरक़्त, मूंखे चांस ॾियो त मां वञी उते चङा कम कयां जेके छॾे आयो आहियां. त फ़रिश्ता चवंदा कल्ला, माना हिकु दफ़ो तूं असांखे ॾिठो, तुंहिंजी सकरात शुरू थी वई, हाणे तोखे हिन पासे वापसि वञणो ई कोन्हे. इनहा कलमतुन व क़ाइल आहे. इहो बकवास मरण वारा गुनाहगार क़ुर थो फरमाए पिया कंदा, इहो सभु कंदा. पर जेकॾहिं नेक शख़्स आहे न, जीअं उनजा फ़रिश्ता ईंदा त हुनजो अमल सुठो आहे त अचण सां चवनि सलामुन अलैकुम तिब्तुम, माना साईं सलाम अलैकुम, वाह जो माण्हू आहीं, अड़े वाह जो माण्हू आहीं, अदख़ुलुल जन्नत, हलो असां सां गॾु जन्नत में. उतां ई खणंदसि ओॾीमहिल जो ओॾीमहिल, माना उन्हनि खे मौत सकरात सेकंड जी थींदी, खणी जन्नत में अछे पखी में विझी छॾे ॾींदसि, पियो खाईंदो पीअंदो कंदो वठंदो. ऐं पोइ इनहा कलमतुन क़ाइल आहे. पोइ जेकॾहिं बुछड़ो अमल अथसि त इहो रड़ियूं कंदो, चवंदो मूंखे छॾियो छॾियो छॾियो. म्यूं वराहिम बरज़खुन इला यौम युबसून, हितां हिनखे खणंदा जहन्नम में. पर उन जहन्नम में हिनखे कारे पखी में विझंदा, पर असल में हिननि खे फिज़िकल पनिशमेंट न थींदी. तंहिंजे करे इन पीरियड खे चइबो आहे बरज़ख. बरज़ख जो मतिलबु आहे त जन्नती जन्नत में हूंदा, जहन्नमी जहन्नम में हूंदा, पर जन्नतिन खे पोज़ीशन कान मिलंदी, उहा प्रॉपर्टी हैंड ओवर कान थींदी. ऐं जहन्नमिन खे फिज़िकल न सड़ंदा, न उन्हनि खे थींदो, सिर्फ़ु उन्हनि खे राउंड पियो हणाइबो सुबुह शाम टार्चर करण लाइ. जन्नतिन खे बि राउंड हणाइबो पंहिंजे प्रॉपर्टियुनि जो सुबुह शाम. फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या ग़ैब जूं ख़बरूं आहिनि, इन खे बरज़ख चइबो आहे. ऐं इहो बरज़ख केसि ताईं हलंदो अलाह खे ख़बर आहे. पोइ जॾहिं अलाह साईं चाहींदो त हाणे मां इहो बरज़ख ख़तमु करे हाणे मां क़यामत थो क़ाइमु कयां, त जॾहिं सूर फूकींदो त क़यामत क़ाइमु थींदी ऐं सभई रूह वापसि वेंदा हिन धरतीअ ते. क़बर वारो त ॻरी वियो आहे जिस्म, अलाए क़बरूं ड्रही बि वियूं हूंदियूं. ऐं ॿी ॻाल्हि त 70-80% त माण्हू साड़े था छॾनि.
माण्हू था चवनि क़बर जो अज़ाब, पोइ माना जेको हिंदुनि साड़े छॾियो हुनखे अज़ाब, उनजो अज़ाब इहो सकरात वारो ई थी थो वञे। क़बर त हुन ॾाहा ई कनि, हुननि साड़े छॾियो त छाजी क़बर। तंहिंजे करे उहो इंसानु हिकिड़ी नंढड़ी ज़री आहे, अजबुल ज़नब, नंढड़ी हिकिड़ी ज़री को मालिक्यूल आहे नंढड़ो, जेको तबाह न थींदो, हिन दुनिया में मौजूदु आहे, उन मां इंसानु ठहंदो। पर उनजो जेको बुत ठहंदो उहो तक़रीबन 150 फुट जो बुत ठहंदो। हे 5 फुट वारो बुत कंहिंजो बि कोन हूंदो। उहो बुत उहो आहे जेको हज़रत आदम अलैहिस्सलाम जो ओरिजिनल बुत आहे। त अलाह फरमाए थो म्यूं वराहिम बरज़खुन, माना इहे बरज़ख जी कंडीशन में रहंदा, इला योम युबसून, जेसि ताईं जहिड़ो करे उथारबो, माना जिस्म न मिलेनि, बाक़ी पखियुनि जी सूरत में हूंदा। तंहिंजे करे अहिड़नि बुछड़नि माण्हुनि जे लाइ छा हालत थी, चए थो ॿाहिरि ॿोली हंज जी चे, इहे निफ़ाग ठग रुश्वत खाइण वारा यसर 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 पंहिंजे ऑफिसर में मिलंदा, यसर यसर यसर, ऐं इहे ईअं कंदा ॻाल्हाइण में ॼण मिठा, अंदरि कारो कांव, माना ग़रीबनि खे नुक़सानु ॾींदा, ठगियूं कंदा, नौकरियूं कंहिं हक़दार खे कोन ॾींदा, ॿाहिरि ॿोली हंज जी, अंदरि कारो कांव, अहिड़ो ठल्हो थां भञी छो न भोरा कजनि। अहिड़नि राशियुनि खे त मारणु खपे, उनजा हथ कटिजणु खपनि। इस्लामी निज़ाम हुजे त उनजा हथ कटिजनि। पुछे बाबा तो प्रॉपर्टी किथां आंदी आहे, तो वटि किथां आयो एतिरो माल। तंहिंजे करे शाह लतीफ़ इंसाननि खे थो चवे आदम साॻियो ज़ात बि साॻी, को सामी को सुल्तान, पर को मोमिन को मरवान आहे अजब सॼो इंसानु। अॻिते अलाह ताला फरमाए थो त हाणे जेके क़यामत थी थिए, अलाह सूर पोखींदो त इहे रूह वेंदा, ऐं उहे रूहनि में उहो जिस्म उन्हनि खे अता थींदो, ऐं पोइ ईअं सम्झो ॼणो क़बरुनि मां था निकिरनि, हिन धरतीअ ते अची वेंदा। फ़ैज़ा नुफ़ख़ सूर, पोइ जॾहिं उहा सूर फूकबी, फला अंसाब बैनहुम यौमइज़िन, त ओॾी महिल जेके क़बरुनि मां निकिरंदा, माना जिस्म ठही निकिरंदो वॾो या ज़मीन ते मिलंदा, त फला अंसाब बैनहुम, माना हुननि जा रित जा रिश्ता न्यूट्रल थी वेंदा। हिते त असीं चटियूं था न, पुट तोखे छा कार खपे, हाज़ुर हाज़ुर, मां हींअर ई थो 2-3 माण्हुनि जूं नौकरियूं विञायां, ठगीअ ते नौकिरी ॾियां थो, तोखे वॾी गाॾी थो वठी ॾियां, हा तूं मुंहिंजी ॿी ज़ाल आहीं, हॾ मां तोखे बहरिया में बंगलो थो वठी ॾियां। पोइ उन्हनि खे ईअं कंदा। पर जॾहिं क़यामत थींदी त रब थो फरमाए फ़ैज़ा नुफ़ख़ फ़ी सूर फला अंसाब बैनुम, त क़यामत जे ॾींहं ते हिक ॿिए खे ॾिसंदा पिया, पर उनजे विच में रिलेशन रत वारो उहा अट्रैक्शन ख़तमु थी। ईअं हूंदा जीअं अजनबी हिक ॿिए खे पिया ॾिसंदा, हिक ॿिए ॼणो अजनबी ॾिसंदा। यौमइज़ वला इहो त न वरी हिक ॿिए खां पुछंदा, पुट खे चवंदा अड़े तूं कीअं मोए, छा थियो एक्सीडेंट में, उहे बि कोन पुछंदुसि त मां त मरी वियुसि, तूं कीअं मोए, सुवाल बि हिक ॿिए खां कोन कंदा। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो या लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अमवालकुम औलादकुम ज़िक्रिल्लाह, पंहिंजे पुटनि खे ख़ुशि करण जे लाइ, धीअनि खे ख़ुशि करण जे लाइ तव्हां पाण खे बर्बादु न कयो। हाणे साईं शादीअ में साईं वॾो शादी हाल था बुक करायूं, बाबा गुनाह जो कमु आहे, छाजे लाइ शादी हाल था बुक करायो, इन लाइ त मुंहिंजी धीउ जी नेकी थींदी। छाजी नेकी थींदी, दुआ घुर त पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि रहे, इहो वधीक अहम आहे। जीअं तव्हां हिकिड़े लख रुपया हुनजे जेको शादीअ में ऐं निकाह ते ख़र्चु कयो था, ऐं घर में निभाग पइजी वञे, घर में तलाक पइजी वञे, ख़ुदा खां डिॼो। चए थो या लज़ीना आमनू ला तुल्हिकुम, तव्हांखे तव्हांजा माल ऐं औलाद हलाक न कनि अन ज़िक्रिल्लाह, अलाह जे ज़िक्र खां। मैं यफ़ल ज़ालिक, जेको ईअं कंदो जो पुटनि धीअनि ॿियनि जे करे हराम खाईंदो ऐं अलाह खे छॾींदो, फ़उलाइकुमुल ख़ासिरून, तव्हां ख़ासिरे वारा थींदव। हाणे मिसाल तौरु छा थींदो, क़ुर में वरी हिकिड़ो ॿियो सीन थो बयानु करे त हिकिड़े माण्हू हराम कमाए औलाद खे खारायो, उन जे रत में हराम विधई, धीअनि खे बि हराम खारायईं, उन्हनि जूं शादियूं हराम जे पैसनि मां कयईं, त क़यामत जे ॾींहं ते त इहे जेको औलाद हूंदो उहो त चवंदो मार पएसि, ख़ुदा जी असांखे हराम खारायो अथई, ऐं इन जे करे असांजे हराम जो जिस्म में रतु अची वियो आहे हराम जो। हालांकि असांखे खपे हा त असांखे ख़बर आहे त बाबो हराम थो खाराए त न खाऊं हा, पुट खे खपे हा त मां मांडणीअ वञी नौकिरी कयां हा, मां चवां बाबा तुंहिंजो घर ऐं आहिनि, ऐं सऊदी अरब में हूंदो हुउसि, हालांकि जेको असांजो मालिक हूंदो हराम कोन खाईंदो, पर हुनजे पुटु सम्झंदो त मुंहिंजे पीउ जा प्रकार सही न आहिनि, त पंहिंजे महल जे घर में कोन रहंदो, नंढड़ो हिकिड़ो खेमो लॻायो ऐं ॿाहिरि लान में उते सुम्हंदो हो ऐं हल्की पंहिंजी मानी खाईंदो। मां पंहिंजी अखियुनि सां उन नौजवान खे ॾिठो आहे जेको अलाह जो वली हो। पुट खे त ईअं खपे त चए बाबा तुंहिंजो हराम जो पैसो आहे, मूंखे न खपे तुंहिंजी गाॾी। पोइ चवंदा हाणे हिन बाबे असांखे हराम खाराइण, हाणे न छॾींदासीं। पोइ पवंदा हुनजे पोयां त यौम यफ़रुल मरउ मिन अख़ी, पोइ ओॾी महिल उहो जंहिं हिननि खे हराम खाराइबो आहे न, वठी भॼंदो,
भाउ खां भॼंदो, माउ खां भॼंदो, पीउ खां भॼंदो, घर वारीअ खां भॼंदो। बनी हे मां तर्जुमो, हाणे मां सिंधीअ में तर्जुमो थो पढ़ां, ॿुधो। ऐं जॾहिं कननि खे ॿोड़े करण वारी दांह थींदी, जॾहिं सभु को माण्हू पंहिंजे भाउ, पंहिंजे माउ, पंहिंजे पीउ, पंहिंजी ज़ाल, पंहिंजे औलाद खां भॼंदो, उन्हनि मां सभु कंहिं माण्हूअ जो उन ॾींहुं अहिड़ो हाल हूंदो जो लाइ बसि आहे। छो भॼंदो? छो त पादर हणण ॾांहुं पोयां पवंदो। तोखे कंहिं चयो त तूं हराम खा, कंहिं तोखे चयो त तूं रुश्वतूं खाई असांखे माल खाराए, उन खां भॼंदो। वरी उन ॾींहुं जॾहिं उहो पाण फासंदो त, ऐं मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू आहे, उनखे पुटु थो मजबूर करे, धीउ थी चए अबू मुंहिंजो शादी वॾी शान सां कराए, बाबा मूं वटि कोन्हनि, बाबा कुझु बि कर, वञ फाइलूं लिकाए, पैसा कर। ऐं उन्हनि पुटनि, धीउनि ऐं ज़ाल ख़ासि तौरु मजबूर करे हिनखे हराम कमरायो, त पोइ उन ॾींहुं छा चाहींदो? युबसरूनहुम, उहे हिक ॿिए खे ॾिसंदा। यवदुल मुजरिम, उहो जेको मुजरिम आहे उहो चाहींदो, लो यफ्तदी मिनल अज़ाम यौम बनी व साहबती व अखी, त उन ॾींहुं चवंदो त अलाह साईं मुंहिंजे जाइ ते हिन मुंहिंजी ज़ाल खे जहन्नम में विझ, मुंहिंजे जाइ ते मुंहिंजे भाउ खे विझ, मुंहिंजे जाइ खे मूंखे न करे, हिन मुंहिंजे पुट मूंखे तंग करे, मूंखे हराम खाराइण ते मजबूर कयो, इन्हीअ खे जहन्नम में विझ, मुंहिंजे सॼे ख़ानदान खे जहन्नम में विझ, ऐं फसे उले थी तूं बि, ऐं इन्हनि सभिनी खे तूं जहन्नम में विझ, पर मुंहिंजी जान बचे, मूंखे बचाए। तंहिंजे करे अलाह फरमाए थो, तव्हां जेकॾहिं सॼी दुनिया जो बि उते अलाह खे शयूं ॾींदो त चए थो त चवंदो त मां सॼी दुनिया जी शइ ॾियां, सुम्ह युंझी त मुंहिंजी बचति थी वञे, कल्ला, इहो अलाह चए थो इहो मां तव्हांजे इहा डील एक्सेप्ट कोन कंदुसि। इनहा लज़ा, बाक़ी बेशक इहा भड़कंदड़ बाहि जा खल खे ज़ोर सां छिके लाहींदी ऐं उनखे पाण ॾे सॾींदी। जॾहिं पुठि फेरे मुंहुं मोड़ियो गॾु, पोइ केरु छाजे करे तव्हांखे बाहि सॾींदी? मन अदबर, जंहिं अलाह जे कानूननि खे छॾे ॾिनो, उहा तवल्ला ऐं मुंहुं मोड़ी अलाह खां, उहा जमा ऐं हराम जा पैसा ढेर जमा, पोइ कॾहिं हलाल मां बि कई पर ज़कात कान्हे नहीं त ॻाल्हि साॻी आहे। उहा आऊ आहे ऐं पोइ वरी ॻणींदो, हीअं करे ॻणींदो, हीअं थयूं हीअं ॻणींदो, इन जी ॻाल्हि थो अलाह साईं हिते करे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बीबी फातिमा खे छा चयो आहे? सही मुस्लिम हदीस शरीफ़ आहे, चएसि थो त बीबी फातिमा पाण रसूल सलम पहिरीं सफ़ा ते चढ़ी वियो ऐं सभिनी माइटनि खे घुराई हेठि बीहारियईं, चयईं या फातिमत बिंत मुहम्मद, ए मुंहिंजी प्यारी अखियुनि जी ठार, मुंहिंजी धीउ बीबी फातिमा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी, या सफ़ियत बिंत अब्दुल मुतब, ए मुंहिंजे अब्दुल मुतब जी धीउ सफ़िया, या बनी अब्दुल मुतलिब, ए अब्दुल मुतलब जा औलाद, ला अमलिकु लकुम मिनल्लाह शैया, क़यामत जे ॾींहं ते मां तव्हांजे कंहिं कमु कोन ईंदुसि। सलूनी में माली शितम, हिते कुझु घुरणो थियो त मूंखां घुरो, माना तव्हांखे अमल पंहिंजा कमु ईंदा, अमल सुठा कंदव त मुंहिंजी तव्हांजी मदद थींदी। अलाह चए फमन सकलत मवाज़ीनू, पोइ जंहिंजी ताराज़ी नेकीअ सां ॻरी थी वेंदी, पोइ उलाइकुल मुफ़्लिहून, इहे कामयाबु थी वेंदा। फमन ख़फ़त मवाज़ीनू, जंहिंजूं नेकियूं हल्कियूं थी वेंदियूं, उलाइक लज़ीन ख़सरू अनफुसुहुम, उहो आहे जिन पंहिंजे पाण खे नुक़सानु कयो, फ़ी जहन्नम ख़ालिदून, ऐं जहन्नम में वञी हमेशह लाइ रहंदा, तल्फ़ वजूम नार, मुंहुं सड़ी कारो थी वेंदुनि, हुम फ़ीहा कालहूं, बदसूरत थी वेंदा। हिते सुहिणा हो न, ज़ाहिर त खल जॾहिं बाहि खल खे कंदी त रुॻो अखियूं ऐं ॾंद ॾिसण में ईंदा, बदसूरत थी वेंदा। अलाह चवे थो छो थो तव्हां सां इहो थिए? अलम तकुन आयाती तुतला अलैकुम, छा तव्हांखे मुंहिंजूं आयतूं न को तव्हां पाण पढ़ियूं न, तव्हां कंहिंखे पढ़ी ॿुधायूं? हे असीं तव्हांखे पढ़ी पिया था ॿुधायूं न। भाई तव्हां नथा पढ़ी सघो त पंहिंजे पुट खे चओ त पुट हेॾे आहे, हे खोल क़ुर शरीफ़, हाणे मूंखे रुॻो सिंधी पढ़ी ॿुधाए। छा चवंदो? अलाह बाबा अलाह साईं चए थो त असां कसम था खणूं त असां शैताननि खे ऐं सभिनी खे क़यामत ॾींहुं गॾु कंदासीं, पोइ उन्हनि मां उन्हनि खे ख़ासि गॾु अकेला कंदासीं जेके अलाह ताला जे मथां ज़बर जेके सख़्तु हूंदा हुआ, ऐं उन्हनि मां असांखे ख़बर आहे त कहिड़ा उन्हनि जे वेझा हूंदा, ऐं सभई जहन्नम में वेंदा, ऐं पोइ असां उन्हनि खे बचाईंदासीं जेके अलाह खां डिॼनि पिया ऐं जेके आहिनि से ज़ालिमनि खे ढेर कंदा। ॿुधायो त जेकॾहिं तव्हांखे इहो कड़ी माना न आई सम्झ में, छा हिन में ॾुखी अंग्रेज़ी आहे? इहो ई अलाह थो चए अलम तकुन आयाती तुतला अलैकुम फकुंतुम बिहा तुकज़िबून, छा तव्हांखे मुंहिंजूं आयतूं पढ़ी न ॿुधायूं, तव्हां हुनखे न मञींदा? हाणे मां तॾहिं थो चवां हिन रमज़ान शरीफ़ में ॾिसो ॿाहूं थो ॿुधां, रमज़ान शरीफ़ में क़ुर खे ख़तमो माना सां कढो, छो त कलामुल्लाह तव्हां सां अलाह ॻाल्हाए थो,
अरबी अचेव थी त अरबीअ में पढ़ो, नूर अला नूर, पर जे नथी अचेव त तव्हां अहिड़ी ॿोलीअ में पढ़ो जेको उर्दू आहे, अंग्रेज़ी आहे, सिंधी आहे, अहिड़ी ॿोलीअ में पढ़ो जो तव्हां सां अलाह ॻाल्हाए। अलाह तव्हां सां ॻाल्हाए त तव्हांखे ॿुधाईंदो तोखे छा करिणो आहे। इहो अलाह जो कोर्स आहे, इन मां तव्हांजो पेपर पियो थो हले। मार्कूं तॾहिं तव्हां खणंदव, जे न खणंदव त नुक़सानु ईंदो। पोइ छा चवंदव, जे न पढ़ियो हिन कोर्स में पास न थींदव, छो त तव्हां माना ई कान पढ़ी आहे, तव्हांखे ख़बर ई न आहे त अलाह छा थो चए। पोइ उते वञी छा चवंदा, कालू रबना ग़लबत अलैना शिकवतुना, चवंदा अलाह साईं असांजी बदबख़्ती, असांजी जेका आहे न पलीती असांजे मथां चढ़ी वई हुई। माना असां मानी पिया खाईंदा हुआसीं, ओघुरायूं ॾींदा हुआसीं ऐं पेट भरे खाईंदा हुआसीं, असांजी पलीती चढ़ी वई जो तुंहिंजी ॻाल्हि कोन पे पढ़ीसीं, कॾहिं क़ुर खे खोले कोन पढ़ियोसीं। व कुन्ना क़ौमम ज़ालिमीन, असीं गुमराह हुआसीं। पर उते चवंदव, हाणे चए थो उते था चवनि मूंखे अची, जॾहिं जहन्नम में वेंदा, पोइ फ़ाइदो तव्हांखे छा थींदो। ऐं पोइ वरी ॿाहूं था कढनि, चई अलाह साईं रबना अख़रिजना मिन्हा, साईं हिकिड़ो दफ़ो हिन जहन्नम मां ॿाहिरि कढ, फ़इन उदना जे वरी न असां ग़लती करे नापास थी अचूं, फ़इन्ना ज़ालिमून, पोइ त तूं भली असां ज़ालिम हूंदासीं। सेकंड चांस ॾे, सकरात में सेकंड चांस था घुरनि, हिते बि चवनि। पोइ अलाह छा थो चए, काल अक्सौफ़िया, चई न इन में धूड़ पायो, भला तू कलिमूनी, मूंसां न ॻाल्हायो, माना लाइनूं कटिजी वेंदियूं, धूड़ पायो इन में लेकिन मां जेकॾहिं इन खां अञा चङो तर्जुमो कया, अक्सौ माना हिते फाथा पिया, छो त जहन्नम में फाथल हूंदा, सुक हूंदा, यानी का विथी कान हूंदा, ॻिटियल हूंदा पाण में। अक्सौफ़िया वला तू कलिमूनी, हिते धूड़ पायो, तर्जुमो करे थो जेको अमरोडी साहब, त धूड़ पायो ऐं मूंसां न ॻाल्हायो। पर हिते ॿियो आहे त तव्हां भली हिते जहन्नम में फाथा पिया हुजो, पर मूंसां न ॻाल्हायो। बाक़ी चए थो अंधाओ इन कान फरीक़ुन मिन इबादी, तव्हां वांगुरु ॿिया हिकिड़ा इंसान हुआ न, यक़ूलून, उते जॾहिं हिन दुनिया में जहिड़ा हूंदा, चवंदा रबना आमन्ना, अलाह साईं असीं तुंहिंजी ईमान आंदो आहे, तुंहिंजो क़ुर पढ़ूं था, तुंहिंजो कलाम ॿुधूं था, फ़ग़्फ़िर लना, पर वरी बि जे असां खां का ग़लती थिए त अलाह साईं माफ़ु कजांइ न, वरहमना, असांते रहम कजांइ न, व अंत ख़ैरुर राहिमीन, तूं बहितरीन रहम। चई मूंखे ईअं चवंदा हुआ, जॾहिं जहिड़ा हूंदा त मूंखां माफ़ी वठंदा ऐं चवंदा त रहम कर। सो अलाह ताला खां मां दुआ थो घुरां त जेको असां ॿुधो ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अच्छा, सुभाणे इंशा अल्लाह ताला आहे 17 ऐं 17 ते हिकिड़ो अहम वाक़ियो थियो, बदर जी लड़ाई। ऐं सूरत अल अनफ़ाल खे असां अलाए केतिरा दफ़ा पढ़ियो आहे, पर असां हुन जी आयतुनि जी सीक्रेट खे सम्झो ई न आहे त उन में अहिड़ा राज़ रखियल आहिनि जो तव्हां इंशा अल्लाह तव्हां हैरत में अची वेंदव त हीअ आयतूं असां पढ़ियूं, पर असां हिन आयतुनि खे हिन तरीक़े सां सम्झो ई कोन्हे त इहो बदर में छा थियो, अलाह कीअं हुननि जी मदद कई। ठीकु आहे जी। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।